मोहम्मद अली मक्सी साहब, शहबाज खासकरी साहब, मिठल लाचारी साहब, तारिक साहब, शौकत सोलंकी साहब, फ़हीम बबर साहब, इश्तियाक हाराई साहब, बरकत बिरोही साहब, ज़फ़र बुरड़ो साहब, जेके भी हिते बीठल मुंहिंजा दोस्त जेके इन बस्तीअ में रहण वारा मुंहिंजा भाउरो दोस्तो, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजा भाउ ही बस्तीअ में अॼु अचणु, ही ऑफिस जो इब्तिदा करणु, 25 तारीख़ ते इलेक्शन आहे, सॼे मुल्क में इलेक्शन जो माहौल आहे। असां बि चाहियूं था त हिन जेको ज़िलो जामशोरो आहे उन में बि तब्दीली अचे, उन्हनि जा माण्हू बि हिन सरदारी निज़ाम मां, ही जेको वाठनि जो निज़ाम आहे उन निज़ाम मां हमेशह लाइ छुटकारो पाइनि, पर पंहिंजो वोट सही इस्तेमालु कंदा त इंशाअल्लाह तब्दीली ईंदी। ऐं पंहिंजे दोस्तनि खे जेके हिते मूंखे ॿुधनि था उन्हनि सभिनी खे आऊं अपील थो करियां त तव्हां हिकु चकर पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु करियो, पंहिंजे लाइ, पंहिंजे बच्चनि लाइ। अगरि तव्हां चाहियो था त हिन इलाइक़े में पाणी हुजे, तव्हां चाहियो था त हिन इलाइक़े में रोड हुजनि, तव्हां चाहियो था त हिन इलाइक़े में अमन हुजे, तव्हां चाहियो था त हिन इलाइक़े में बिजली हुजे, त तव्हां कार ऐं ताले ते ठपो हणी असांखे कामयाब कंदाऊं त इंशाअल्लाह असीं तव्हांजी ख़िदमत कंदासीं। पीपुल्स पार्टीअ जी गुज़िरियल 10 साल हुकूमत रही, तव्हां माण्हुनि 10 साल उन्हनि जी हुकूमत ॾिठी, पर म्यूनिसिपल ॻोल्हाड़ी सॼी जेका असां पाणीअ लाइ उञ थी मरे। जेके माण्हू तव्हांखे पाणी नथा पहुचाए सघनि उहे माण्हू तव्हांखे ॿी कहिड़ी सहूलियत ॾींदा? जमील लाशारी, सोहेल साहब जिन्हनि जी महिनत आहे उन्हनि जी शुक्रगुज़ार आहियूं। सो मुंहिंजा जेके बस्तीअ जा भाउर हुयो ऐं सिर्फ़ु जेके मुंहिंजा हिते ॿुधण वारा या बिहारी बिरादरी जेके बि असांजा भाउर हुयो, असां चाहियूं था त तव्हां हिन इलाइक़े में तब्दीली आणियो, तव्हां हिन इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास जो जेको माण्हुनि में डपु आहे उहो डपु ख़तमु करियो। वोट तव्हांजो पंहिंजी उमानत आहे। तव्हां अगरि वोट आपकी अपनी ज़मीर का फैसला है। अगर आप लोग चाहते हो कि इस इलाके में तब्दीली आए तो आप कार और ताले को ठप्पा मार के हमें कामयाब करोगे तो इंशाल्लाह। जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, जामशोरो इत्तेहाद हम लोगों ने मिलके बनाया है, जिसमें सैयद जलाल महमूद शाह, डॉक्टर सिकंदर शोरो और हम काफ़ी दोस्त हैं, सालेमन ब्राह्मणी साहब, हम काफ़ी दोस्तों ने मिलके बनाया है। ये इत्तेहाद हमने आप गरीब लोगों के लिए बनाया है। ये जामशोरो के लोग जो सरदारी निज़ाम से डरते हैं, खौफज़दा हैं, खुदारा इस 25 तारीख को अपने दिल से खौफ निकाल के और सही लोगों को वोट दोगे तो आपके इलाके में यकीनन तब्दीली आएगी। इलाके का आप लोग हाल खुद देख रहे हो। आप लोगों का जो फाटक से आने वाला रोड है, आप ये देखो कि 10 साल में ये रोड भी नहीं बना पाए और ना पानी है ना बिजली है, काफी इलाकों में गैस नहीं है। यहाँ का आपका जो म्यूनिसिपल का चेयरमैन है वो सबसे बड़ा टैंकर माफिया है, उसके पास 100 के करीब टैंकर है।
वो कभी भी नहीं चाहेगा कि आपको पानी लाइन के थ्रू मिले। अगर आपको पानी लाइन के थ्रू